माण्हू तमामु घणी गुरबत जे वर चढ़ियल आहिनि। वरी असां वटि हिकिड़ो अहिड़ो माण्हू पहुतो आहे जेको चए थो त किरोना मुताबिक़ मां कारोबार करे सघां थो। ऐं माशाल्लाह दोस्त जो बूथ बि तव्हां ॾिसी सघो था, मौला हयाती ॾींदुसि। साईं तव्हांजो इहो बूथ त ओरिजिनल पंहिंजो हूंदो? मौला हयाती ॾींदव। साईं मुंहिंजा ही दोस्त चए थो बाबा ही किरोना वग़ैरह जो सॼो मूं वटि मवादु आहे, हल आहे, ऐं किरोना खे कीअं शुरू कयूं, कीअं ख़तमु कयूं, किरोना ते कीअं कारोबार कजे, ऐं किरोना चए थो त मुंहिंजे हथ में आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? साईं तव्हां पाण केरु आहियो? सर मां किरोना जो मां साथ आहियां। सुबुह साणे कूड़ सर हाणे असल में किरोना ते कारोबार कीअं कजे? जी 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 जी। पहिरियां जेकी किरोना आई हुई हा हा, त उन में खोड़ सारा माण्हू हुया जेके कंहिंखे बुखार थिए त बि किरोना अस्पताल में, सही, मथे जो सूर त बि किरोना, सही, जेको सिस्टम हले पियो। किरोना असल में चाइना में जनम वरितो हुन, सही, पोइ इटली में MA करणु वई, पोइ लंडन में BA CAD करे पोइ हिते आई ऐं उनजो ठीको खयो अथमि। तव्हां? हा सर मूं खयो। तव्हां किरोना जो ठीको ठीको खयो आहे त उन मां कारोबार करे सघिजे थो। अच्छा, जॾहिं हिते आई जी जी, कुझु हुई कुझु न, सही, उन हवाले सां ग़रीबनि में घणो माना सही डपु थियो। ग़रीबनि में ई छो किरोना? ॾिसो न, ग़रीबनि में ई ईंदी साईं। अच्छा, तव्हां ग़रीबनि में मोकिली वेंदी, ग़रीबनि में मोकिली वेंदी, इनजी वाज़े करे ॿुधायो। वाज़े इन करे ॾिसो न, अमीर माण्हू जो हमेशह ब्लड प्रेशर ग़रीब ते घणो रहियो आहे, हाई हाई थींदो आहे, सही, ऐं अमीर जो अमीर ते हाई न थींदो, इहो लो थींदो। अच्छा, हा न साईं ॿी ॻाल्हि त ॿुधो आहे सूमर खां वरी छितो लॉकडाउन थींदो आहे। अॼु सूमर ते वरी असां स्कूलनि में मोकिलियूं था न। हाणे साईं ॿुधो हे साईं उस्ताद आहिनि, आया छोकिरा, मां ईअं न सोचियां न उस्ताद सभु माना ख़राबु आहिनि। के उस्ताद अहिड़ा आहिनि जेके रोअनि था किरोना जो ॿुधी करे, असांजे बचनि जो, असांजे हुननि जो जेको आहे सिलसिलो ख़तमु थो थिए, पर अहिड़ा उस्ताद हूंदा ऐं अहिड़ा ॿिया शागिर्द हूंदा जेके डांसूं बि कंदा हूंदा त बाबा सोचो जो किरोना अची वई त किरोना सर अचे भली अचे। अच्छा, हा, छो जो असां रत चूसणु चाहियूं था आवाम जो किरोना जे ज़रिए, किरोना जे ज़रिए। साईं किरोना भला स्कूलनि में ई छो थी वई? साईं ॾिसो न, स्कूलनि में ईंदी त सुठो आहे न, छो अचे। ॾिसो न, स्कूल में ग़रीब जो ॿारु पढ़े थो, सही, उहो सुभाणे उहो पढ़ी करे वॾो माण्हू थींदो, सही, पोइ असांखे हथु केरु ॾींदो? तव्हां वटि छो नथी अचे? असां ॾिठो तव्हां जेके जलसा जुलूस कयो था तव्हां न न न जलूस, ॾिसो किरोना सां असांजो पैकेज थियल आहे। अच्छा, साईं तव्हां थोरो हेॾां थीजो, ऊंधा था कयो, माफ़ कजो, इहो थोरो हेॾां थीजो। असल में इहो किरोना जो ॿुधाइणु आयो त स्कूल में मां हेॾे सुभाणे। सही, हा, ठीकु। त ॾिसो न किरोना, मां कहिड़ी ॻाल्हि पियो कयां न, किरोना स्कूलनि में छो थी अचे, जलसनि में छो नथी अचे? जलसनि में साईं कीअं ईंदी? जलसनि में जॾहिं ईंदी त असांजा कम रुकिजी वेंदा न, असां तव्हांखे रुकणु चाहियूं था। साईं ही वरी ॿियो हिकिड़ो नओं हिकिड़ो सिस्टम शुरू थियो आहे त शाखुनि जा कड़ ख़तमु कयो, ग़रीबनि खे तबाह ऐं बर्बादु कयो, ही क़ुरान नियाणियूं कयूं थियूं, त हिन जे मामले में तव्हां भला छा हिन जे मामले में चवां? बसि ॾिसो न, असल में ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जा घर बि छो आहिनि? छो छो न हुजनि? छो हुजनि? ग़रीब काॾे वञनि? ग़रीब जाॾे वञनि था, ग़रीब वञनि, ग़रीबनि मां खणी था वञनि। अड़े असांजो कमु आहे प्रेशर ॾियणु, कंहिंखे? अवाम ते प्रेशर ॾियणु, घणो प्रेशर ॾियणु, जीअं अवाम तकलीफ़ में हुजे, तकलीफ़ में हूंदो त हुनखे इहा ख़बर आहे त हीअ असांखे छॾाईंदा, हीअ असांखे बचाईंदा। सही, ॿियो त ठहियो, पर हितां मुर्गी बि महांगी करे छॾी। साईं ॾिसो न, मुर्गी खे मुर्गी महांगो कयो आहे। उहो कीअं भला? ॾिसो न, मुर्गी खे महांगो, मुर्गी जेका साईं मुंहिंजे काल थी अचे, हे कोरोना वारे को हलो कयो आहे। हेलो जी बाबा। अली आहिनि? अली जी जी, हा उस्ताद बचकर थो ॻाल्हायां। हा अली सां ॻाल्हाइणो आहे।
रोन नंबर आहे हा इहो त ॻाल्हि पिया कयूं हा सर त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि पिया कयो त हे साईं मुर्गी छो महांगी साईं मुर्गी खे मुर्गी महांगो कयो आहे बाबा मुर्गी कीअं महांगो कयो बाबा ॾिसो मुर्गी महांगी थींदी त मुर्गी जो गोश्त महांगो थींदो न मुर्गी खे असां महांगो कोन्हे कयो तव्हां हिकिड़ो मुर्गी 500 रुपया किलो हलाए हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾो मुंहिंजो त कोड़ो कोन्हे न बाबा काफ़े अली सां ॻाल्हायो आहे बाबा बाबा रोन नंबर आहे यार अली हिते किथे आयो यार केरु आहे अलाए केरु आहे यार तव्हां अरे अरे असांजो प्रोग्राम सॼो ख़राबु करे पियो हा सर सर ॿी ॻाल्हि खे तव्हां छॾियो सभु माना हाणे माना तव्हां वरी ग़रीबनि ते ॾमर रखो था सिर्फ़ु ख़ुदा जो रखी असां वसीलो हुयो शर्म नथो अचे छो थी बाबा न न छो न ईंदी छो थी छा जे लाइ थी यार ग़रीब वीचारो अटे खाइण जे लाइ हलाक लॻो पियो आहे 2 वक़्तनि जी मानी ॾिसो था त माण्हू ख़ुदकुशियूं था कनि ख़ुदा जो वास्तो अथव जंहिंखे खंघि थिए थी त बि चओ था किरोना लेस थिए थी त बि चओ था किरोना मसइलो तव्हां आहे कहिड़ो बाबा ॾिसो न असांखे ख़बर आहे त आवाम सियाणी थी वई आहे सम्झे थी ॻाल्हि खे पोइ सम्झे थी ॻाल्हि खे हर ॻाल्हि में असांखे वटि कोन ॾिठी हाणे इहा किरोना त आहे जेका हिननि ॾे मोकिले असां हिननि जो रत चुचूं कारोबार इहो तव्हांजो कारोबार आहे बिल्कुलु न इहा मोकिलींदासीं हुनखे डप ॾींदासीं बाबा कोरोना आहे घर खां ॿाहिरि न निकिरो साईं हाणे ॾिसो न साईं पहिरीं ॻाल्हि ॿुधो तव्हां इहो हेॾो सारो अटो बि महांगो करे छॾियो आहे ॾिसो सभु अटो असां छो महांगो कंदासीं बाबा साईं पहिरीं ॻाल्हि जॾहिं के 100 रुपया किलो हुयो हुन जा ते तव्हां 240 रुपया लॻायो आहे इहो छो ॾिसो न हाणे हाणे लॻाईंदासीं न छो हीअ किथां भरिजे हिनखे केरु भरींदो उहो असां तव्हांजो कहिड़ो गुनाह कयो आहे गुनाह कयो इनजे करे तव्हां ग़रीब आहियो इन जे करे इनजे करे तव्हां ग़रीब आहियो साईं खंडु हाणे हिते गमंद बि असां वटि थियनि था हर शइ असां वटि पोइ बि असांखे खंडु 100 रुपए खां घटि साईं थिए थी न तव्हां कमंद में खड़को करे कंदा कमंद में तव्हां जॾहिं खड़को कंदव त सभु कुझु थी वेंदो न माना कमंद में खड़को कजे खड़को कमंद में खड़को लाज़मी आहे ऐं मां ॾिसो न हाणे चवण में हाणे किरोना सूमर खां अचे थी छो ईंदी न असां मोकिलींदासीं स्कूलनि में अच्छा किरोना तव्हांजो पहिरियों डायरेक्ट स्कूलनि में ऐं माना हिननि में आहे शादी हालनि में किरोना इहो छो शादी हाल वारा बि त कमाइनि था केॾो था कमाइनि छा था कमाइनि डुकर था कमाइनि लख लख रुपया कराची में हैदराबाद में वॾनि वॾनि शहरनि में वठनि था असां काॾे वञूं असां कोरोना खे पैकेज ठाहे ॾिनो आहे बाबा जेको असां लाइ ठाहे न हा तोखे होॾे वञिणो आहे तव्हां किरोना सां माना वाइदो करे वाइदो न, किरोना किरोना लोन ते खणी आया आहियो छा? असां ठीकु कयो कोरोना जीअं एज़ अ रिमोट कंट्रोल आहे असां हीअ असां चवण नथो करे हेॾे वञ हीअ नथो चवण करे हेॾे वञ माण्हू त हूअं ई मरनि था न तुंहिंजी मासा था हा सर मामा सर माण्हू त हूअं ई मरनि था न तूं मरी वञी मिसाल हा मरी वञी इहो छो त ख़ुदा ई सघे सही मुंहिंजो कमु इहो आहे मां तोखे कोरोना जे हवाले करे ॾियां बाबा कोरोना माण्हू त मरनि था न कोरोना हलाइनि छॾ खंघि में त बि कोरोना कैंसर में त बि कोरोना ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त कोरोना 2-3 चकर मूंखे ॿाहूं ॿधियूं तव्हांखे हथु धोई पई त कैंसर साई जेके बीमारियूं लाख जेके वॾियूं वॾियूं बीमारियूं साईं एॾियूं लानतूं ऐं थुकूं कोरोना कयईं त तूं जॾहिं हिते आई मुंहिंजो विकार ख़तमु थी वियो आहे असांखे करे लेखे ई कोन थो कैंसर आहे छा करी कोरोना न अचे पोइ हीअ भॼी वई किरोना कोन आई हुई कोन मोकिलंदे ई असां चवंदा आहे साईं ख़ुदा जो वादो त असां ते रहम कयो सर रहम जो मां हिकिड़ो अर्ज़ु कयां ज़ुल्म न कयो असां ते रहम कयो सर असां तव्हांखे ॿाहूं था ॿधूं था सर मां हिकिड़ो अर्ज़ु कयां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए हलो वालेकुम अस्सलाम न बाबा तव्हां केरु हा मां थोरो साइड ते आहियां पोइ वरी देरि सां फ़ोन कयां जी अदा सर ॾिसो न मूंखां इहे तव्हां फ़ोनूं पंहिंजूं बंदि कयो हा फ़ोन मूंखां हर दफ़े माना उहा जेकी मां ॻाल्हि करण वारो हुउसि मूंखे ॻाल्हि बि थी वञे हा ॿुधाए केॾीमहिल केरु थो तव्हां सां ॻाल्हाए केरु थो केॾीमहिल तव्हां सां ॻाल्हाए मां हिनमहिल हिनखे चवंदुसि ॿाहिरि मां मोबाइल बेची आहे मां ज़ोरी तव्हां कोरोना ॼाणाए तव्हांखे जालंग बूत ते चाढ़ाए ॿ 3 ॼाणो इस्पताल खणी वेंदो तव्हांखे ख़बर ई न पवंदी
साईं तव्हांजा छा वीचार आहिनि मास्टर साहिबु भई किरोना चवंदा त स्कूल बंदि थी कराए हिन में तव्हां पंहिंजा वीचार ॿुधायो सर मां बि चवां पियो त बसि किरोना हुजे ई स्कूल में साईं छो साईं इन जे करे ॾिसो तव्हां चङे नमूने जे करे कोरोना जो फोटू कापी ही अथव हूं बि माना सही आहे ग़रीब भला ॿार किरोना पढ़ी छा सनी कंदो? आहे थुल्ही आहे इहा ई आहे बसि जेका इहा ई आहे बाबा ॾिसो मां हिकिड़ी फिल्म मूं ॾिठी सनी देओल जी 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 उन में जेको कात्या थींदो आहे हा उन में अमरीश पुरी जो हिकिड़ो डायलॉग हूंदो आहे जी त माना कात्या ख़राबु न आहे ऐं सनी देओल ख़राबु आहे न कात्या ख़राबु न आहे ख़राबु उहो ख़ौफ़ आहे जेको कात्या जो माण्हू जे सीन में दिलि में वेठो आहे अच्छा जीअं सनी देओल तूं चाहे तो भौंकूं हा तूं चाहे त भाउ भाउ करूं ठीकु आहे चवण जो मक़सदु ॾिसो न तव्हां किरोना हो या कुता हो ॿई गॾु त सन मां इहो ॾिसां न जॾहिं हू चए पियो त बाबा तव्हां कोरोना जो ख़ौफ़ दिलि मां कढो हा कुझु बि कोन्हे त कुझु बि कोन्हे जेकॾहिं हाणे तव्हां चवंदव त जेको आहे साईं तव्हांखे किरोना थी वई आहे जादे लिखियो अथव साईं बिल्कुलु थी वई आहे न तव्हांखे उहो त सही लिखियो अथसि उहो तव्हांखे सही लिखियो अथसि त तव्हांखे कोरोना थिए थी ईअं न कयो मां बिल्कुलु ओके आहियां सर ओके न तव्हां न आहियो छो तव्हां ठोके आहियो तव्हां ओके कोन आहियो मां ठोके आहे ठोके आहियो ठोके तव्हां माना? कोरोना न आहियो ठोके माना तव्हांखे माना 3-4 शयूं लॻनियूं हाणे ॾिसो न असांजे वज़ीर आज़म खे बि कोरोना थी आहे सही अल्लाह साईं हुनखे सिहत ॾे रब साईं इंशाल्लाह पर जेकॾहिं वज़ीर आज़म खे कोरोना कुझु न कयो सही त असांजो कोरोना त एतबार खॼी ईंदो कोरोना तव्हां- आहे ई कोन हा इहा ॻाल्हि छो वॾो इलाज वॾा इलाज कराए थो साईं तव्हां 2-3 ॾींहं जो चयो त हाणे हेल्थ में आयूं अथव किरोना जूं इंजेक्शनूं हणाए जान छॾायो छा जूं आयूं इंजेक्शन तव्हां चयो पिया कंहिं चयो आहे साईं अस्पताल में चवंदा इंजेक्शनूं आयूं अथव किरोना जूं। हाणे तव्हांजी सिंग हितां शुरू थिए गोॾनि सां लॻे हा। इन ले सके इन जे लाइ छा को लॻंदी आहे छा का सुई लॻी आहे छा भई असांखे त असां नंढड़ा हुजे ॿुधंदा था जो खंघि बि थींदी आहे मौसम जे हिसाब सां लेस पोइ ॾिसो बाबा मौसम जे हिसाब सां खंघि बि थींदी आहे मौसम जे लिहाज़ सां इहो पंहिंजो लेस बि थींदो आहे तव्हांखे थोरो ज़ुकाम थिए हाणे कोरोना आहे छाजी कोरोना आहे बाक़ी चओ बि तव्हां था त किरोना सां मोकिलियूं था बाबा मोकिलियूं था त तव्हां ॻाल्हि खे सम्झो न छा सम्झूं वरी बि छा सम्झूं साॻी ॻाल्हि वरी तव्हांजी सर मां हिकिड़ो अर्ज़ु कयां ॾिसो असांजो कमु आहे कारोबार करणु सही सही केरु आहे छाही मामू आहे चाचू आहे असांखे ख़बर न आहे न आहे सही ठीकु आहे सही असांखे कोरोना मोकिलिणी आहे बसि अच्छा हा ॿियो कुझु बि कोन्हे साईं सलाम आहे तव्हांजी वालसलाम वालसलाम सोच भला हयाती ॾींदो भला तव्हां ख़ुशि कंदव वॾी महिरबानी वरी असां मिलंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां भली मिलो जी पर मक़सदु आहे इहो खंघि लेस जेको तव्हांखे जेॾीमहिल बि थिए तव्हां मूंखे फ़ोन कयो जी ठीकु आहे तव्हां ॾिसो मां तव्हांखे इस्पताल में दाख़िल कराईंदुसि इस्पताल में तव्हांखे दाख़िल कराईंदुसि तव्हांखे सुयूं उहे हणाईंदुसि तव्हां पाण ई मरी वेंदो यानी छुटी कोरोना शर्म नथो अचे साईं छो अचे शर्म माना तव्हां मांदो मंडो आहे मां अस्पताल नथो वञी न तूं वेंदे तोखे त हूअं ई खणी वेंदा हिन महिल इस्पताल जे हिसाब सां जेको बि सिस्टम थींदो न जी। उहो तव्हां पाण ई माना तव्हांजो सिस्टम थींदो सर जेकर तव्हां पाण ईंदो त असांजा माल किथां खाईंदा इहो ई त मसइलो आहे न सर साईं अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो वरी मिलंदासीं बे इनशाला बाय बाय टाइ टाइ डाए डाए